लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। कयो दिल मुंहिंजी आवाज़ आ, मूंखे तुंहिंजे नाले ते नाज़ आ। तूं झोलियूं भरजां लाल साईं, तूं झोलियूं भरजां। 38 सवाल जो सही जवाब आहे बी। श्री अमरलाल जी द्वापर युग में कृष्ण जी जो अवतार वरितो। सवाल 39। श्री अमरलाल जी कलयुग में कहिड़ो अवतार वरितो? ए रतनचंद, बी लालचंद, सी रामचंद, डी उदयचंद। अहिड़ा ही ॿिया सवाल ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब कजो।